पानी माहिरन ऐं अहम स्टेक होल्डर्स सिंध वाटर पॉलिसी ते अमल दरामद लाइ फौरी कदमनि जी ज़रूरत ते ज़ोर भरींदे घुर कई आहे त मक़ामी माण्हुनि जी सिफ़ारिशुनि ऐं अमल दरामद लाइ तकड़नि ऐं पुरज़म कदमनि खे सिंध वाटर पॉलिसी जो हिसो बणायो वञे। नारी फाउंडेशन, इंडस कंसोर्शियम ऐं ऑक्सियम पाकिस्तान जे सहकार सां मौसमियाती तब्दीली, कुदरती आफ़तूं ऐं सिंध सूबे जे पाणी मुतालिक़ पॉलिसी ते सखर जे एशियल बैंक्वेट में अवामी मेड़ाको कोठायो। अवामी मेड़ाके में ॻाल्हाईंदे सखर बैराज इंजीनियर अली शाह, सीडा जे शाहनवाज़ उमरानी ऐं सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे चेयरमैन इक़बाल ॾेथो चयो त पाणी जा ज़रिया तेज़ी सां घटिजी रहिया आहिनि। पाणी खे मुस्तक़बिल लाइ महफ़ूज़ करण खे यकीनी बणाइण लाइ अहम क़दम खणण जी ज़रूरत आहे। बेनज़ीर भुट्टो टेक्निकल यूनिवर्सिटी खड़पुर जे डॉक्टर रसूल बख्श महर ऐं नामियारे सहाफ़ी मुमताज़ बुखारी अवामी मेड़ाके में ॻाल्हाईंदे चयो त तब्दीली असां मां हर हिक सां शुरू थी सघे थी। रोज़मर्रा जी ज़िंदगी में ज़िम्मेवार ऐं मंज़म पाणी जे तरीक़नि खे अपनाइण, पाणी जे वसीलनि जी हिफ़ाज़त करण ऐं उन जी अहमियत बाबति आगाही ॾियण सां पाणी जे वाहिपे ऐं बचत में फ़र्क़ु अची सघे थो। इंडस कंसोर्शियम जे प्रोग्राम मैनेजर किरत रिज़वान, नारी फाउंडेशन जी चेयरपर्सन अफशां असगर, एग्जीक्यूटिव डायरेक्टर अनवर अली महर ऐं प्रोग्राम ऑफिसर शाज़िया अब्बासी चयो त मौसमियाती तब्दीली, आबादी जी वाध, शहरी ऐं सनअतकारी असांजे ताज़े पाणी जे वसीलनि ते बेमिसाल दबाव विझी रहिया आहिनि। पाणी ज़िंदगी लाइ अहम ऐं हिकु क़ीमती वसीलो आहे जेको असांजे धरती ते सभिनी ज़िंदगियुनि खे बरक़रार रखे थो। तक़रीब WWF जी वुमेन एम्पावरमेंट प्रोजेक्ट जे इकरा गफ़ूर, सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी मेंबर अज़रा जमाल, शबाना खाकी, ज़मींदारनि इरशाद शर, डॉक्टर शबाना शेख, वुमेन एग्रीकल्चर काउंसिल जे मेंबरनि खानज़ादी ज़किया ऐं ॿियनि शिरकत कंदड़नि पाणी वारी पॉलिसी में दरपेश चैलेंजिस ते ॻाल्हि ॿोल में शिरकत कंदे पंहिंजा तजुर्बा पिणु ॿुधाया। पैनल डिस्कशन खे पिणु तक़रीब जो हिसो बणायो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची